कोरिना कहीं नहीं मिली। आस्ताद बाजे वाला तो फिर आशिक क्या करे। वो मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली, मेरे ख्यालों पे छाई है सूरत मतवाली, नाजुक सी शर्मीली वो तुम से बोली वाली, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोरिना 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 कोरिना, मेरे ख्यालों पे छाई एक सूरत मतवाली, नाजुक सी शर्मीली वो तुम से बोली वाली, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोरिना 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 कोरिना। सिकारी आंखें जिसकी फूल से जिसका चेहरा, सिकारी आंखें जिसकी फूल से जिसका चेहरा, काली जुल्फे नागिन बन के देखिए जिसके पहरा, तुम पूछो क्या मुझसे दुनिया भर में कौन है ऐसा हंसी, मेरे ख्यालों पे छाई है सूरत मतवाली, नाजुक सी शर्मीली वो तुम से बोली वाली, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोरिना 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 कोरिना। हो सकता है कि मुझको वक्त वहां ले जाए, हो सकता है कि मुझको वक्त वहां ले जाए, घबराऊं देख उसको वो मुझसे शर्माए, कह दूंगा दिल पर मैंने शायद देखा है तुमको कहीं, मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली, नाजुक सी शर्मीली वो तुम से बोली वाली, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोरिना 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 कोरिना। हिते जो आहे न 3-4 प्रोग्राम थियनि पिया ऐं इतवार वारनि जा। हिन सां गॾु ॿियो तमामु वॾी रश आहे हुते हिन पासे ॾांहुं गवर्नर हाउस वारे चौक ते, में हज़ारनि माण्हुनि में चवां थो लखे माण्हू हींअर सेलिब्रेट कनि पिया कल्चर डे, जंहिंमें सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु नारेबाज़ी थिए पई। ऐं हिन वक़्तु हीउ थोरो साइड ते आहे प्रोग्राम, बाक़ी जेको मेन चौक ते इहे सॼा प्रोग्राम थियनि था, तव्हांखे उहो ओॾां बि ॾेखारियूं था। हीउ बच्चन सिंधी जो प्रोग्राम हाणे हले पियो, बसि हा थोरो वरी वेंदासीं, हले पियो दो चांडियो साहब जी मेज़बानी में प्रोग्राम हले पियो। तमाम घणी सिक्योरिटी हेठि लहण जा हेठि वञण जो परेशानी का प्रोग्राम
हे ॾिसो ये जदीद तरीक़े सां असां ख़ुशि आहियो ख़ैर चङा भला अचां थो अदा हे लिफ्ट ॾिसो हे हीअं लहूं था असां हे हाणे ख़तरनाक आहे अचां थो हिन वक़्तु हे नंढड़ियूं बि आयूं आहिनि ईंदो छा मथे हे प्रोग्राम सिंधी कल्चर डे जो प्रोग्राम है नारा ॾाढा पिया लॻनि हिते तमामु वॾे पैमाने ते सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ नारेबाज़ी थिए पई ऐं सरदारी निज़ाम नामंज़ूर नाज़िम जोखियो जे क़त्ल ते बि नारेबाज़ी थी आहे पर ही तमामु वॾे अंग में लखनि जे तइदाद में हिते माण्हू आया आहिनि कराची प्रेस क्लब जो छो त ही थोड़ी परे कुंड आहे हिते घटि माण्हुनि जी नज़र थी अचे पर हाणे तव्हांखे आउं रश में ॾेखारियां थो हे इलाही रश में माण्हू साईं छा हेॾां गवर्नर हाउस जो चौक जेको आहे उहो भरियो पियो आहे माण्हुनि सां नंढड़ा वॾा सभु जेके आहिनि त कल्चर डे सेलिब्रेट कनि पिया अंग लॻाइणु मुश्किल आहे छो त हिकिड़ो त ही तकरारी प्रोग्राम न आहे हिते सिंध जो हर माण्हू हर बच्चो हिन में शामिलु थिए थो सेलिब्रेट करे थो सियासी वाबस्तगियुनि खां हटी करे नज़रियाती वाबस्तनि खां हटी करे वॾी ॻाल्हि आहे फैमिलीज़ बि न आहियूं हिते वॾी रश आहे हे तव्हांखे तमाम मुनफरिद अंदाज सां ईंदड़ इन काफ़िले खे बि असीं वेलकम कयूं था जेको GSN जो नारो तमामु ख़ूबसूरत अंदाज में इहो जेको वठी वञे पियो अवामी आवाज़ इन जोधन खे वेलकम करे थी